सिंध में स्पोर्ट्स खाते पारां सूबे में सिंध स्पोर्ट्स सिटी ऐं डिविज़नल सतह ते स्पोर्ट्स मुनक़िद करण जो ऐलान कयो वियो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत में सिंध जे 45 स्पोर्ट्स एसोसिएशन सां गॾु इजलास थियो। सूबाई वज़ीर पारां सेक्रेटरी खे नेशनल गेम्स कराइण लाइ तयारियूं शुरू करण जी हिदायत कई वई आहे। फिज़िकल एजुकेशन तालीम खाते खां वापसि वठी रांदियुनि वारे खाते में ज़िम कयो वञे। स्पोर्ट्स यूनियन पारां इहो मुतालबो कयो वियो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी समूरनि यूनियन जा मसइला हल करण जो यकीन ॾियारियो आहे। सिंध स्पोर्ट्स सिटी ठाहिण लाइ तजवीज़ तयार कई वञे। सूबाई वज़ीर जो इहो चवणु हुयो, असांजी कोशिशि आहे त सिंध जे स्पोर्ट्स खे अॻिते आणियूं। सूबाई वज़ीर जो चवणु त सिंध में स्पोर्ट्स सिटी जो ऐलान सुठो क़दम आहे। स्पोर्ट्स यूनियन जे सरबराहनि जो इहो चवणु हुयो। सेक्रेटरी स्पोर्ट्स जी ऑफिस समूरनि स्पोर्ट्स एसोसिएशन्स लाइ हर वक़्तु खुलियल रहंदी। सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे, मुंहिंजो पाण रांदियुनि सां तालुक़ आहे, असां सभु गॾिजी रांदियुनि खे अॻिते आणींदासीं। सरदार मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में स्पोर्ट्स खाते पारां सूबे में सिंध स्पोर्ट्स सिटी ऐं डिविज़नल सतह ते स्पोर्ट्स रांदियूं मुनक़िद करण जो ऐलान कयो वियो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत में सिंध जे 45 स्पोर्ट्स एसोसिएशन सां गॾु इजलास थियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ धाराणी खां। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट सूबे में सिंध स्पोर्ट्स सिटी ठाहिण ऐं डिविज़नल सतह ते स्पोर्ट्स रांदियूं मुनक़िद करण जो ऐलान कयो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि सिंध जी 45 स्पोर्ट्स एसोसिएशन सां अहम मुलाक़ात थी आहे। इजलास में सेक्रेटरी स्पोर्ट्स जलालुद्दीन महर ऐं समूरनि स्पोर्ट्स एसोसिएशन जे सरबराहनि शिरकत कई आहे। इजलास में सिंध ओलंपिक एसोसिएशन, सिंध बॉक्सिंग एसोसिएशन, सिंध हॉकी एसोसिएशन ऐं ॿियनि यूनियन जेको आहे उन्हनि शिरकत कई आहे। सूबाई वज़ीर इजलास में सेक्रेटरी खे नेशनल गेम्स मुनक़िद करण लाइ तयारियूं शुरू करण जी जो आहे उहो हिदायतूं कयूं आहिनि ऐं फिज़िकल एजुकेशन खे तइलीम खाते मां वापसि वठण ऐं रांदियुनि वारे खाते में वापसि ज़िम करण जो उन्हनि स्पोर्ट्स यूनियन जेको आहे उन्हनि मुतालबो कयो आहे। हिन इजलास में ॼाणींदो आहे त रांदियुनि वारे सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर समूरनि यूनियन जा मसइला हल करण जो उन्हनि यकीन ध्यानु ॾियाराई आहे। ऐं डिविज़नल सतह ते क़ौमी रांदियुनि जी तयारी करण लाइ उन्हनि जेको आहे सेक्रेटरी स्पोर्ट्स खे हिदायतूं जारी करे ॾिनियूं आहिनि ऐं स्पोर्ट्स सिटी ठाहिण जी तजवीज़ पिणु तयारु कई आहे। ऐं सेक्रेटरी खे हिदायत कई आहे त जल्द में जल्द जेको आहे स्पोर्ट्स सिटी ठाहे ऐं रांदियुनि जूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे तेज़ कयूं वञनि। सिंध में जेको असां मोहम्मद बख्श महर जो वधीक चवणो त असां सिंध में स्पोर्ट्स सिटी ठाहिण चाहियूं था ऐं सिंधी रांदियुनि खे हथी ॾियण लाइ उन्हनि खे तरक़ी वधाइण लाइ जेको आहे इहो असां क़दम खणण आया आहियूं। उन्हनि जो इहो चवणो त स्पोर्ट्स सिटी जेको आहे उहो मुख़्तलिफ़ एसोसिएशन जूं ऑफिसूं बि क़ाइमु कयूं वेंदियूं। मुख़्तलिफ़ जेको आहे डिविज़नल सतह ते जेके आहिनि उन्हनि में उहो सरगर्मियूं कयूं वेंदियूं, ज़िले सतह ते सरगर्मियूं कयूं वेंदियूं। उन्हनि जो इहो चवणो आहे त ऑफिसनि में जेको आहे उहो हर वक़्तु खुलियल हूंदो। रांदियुनि जे मुतलिक़ मामला मसइला उन एसोसिएशन जो ऑफिसूं खुलण सां जेको आहे उहो हल थींदा। उन्हनि चयो पाण चयो त मां पंहिंजो तालुक़ु जेको आहे रांदियुनि सां आहे, असां सभु